ताज़ो वाक़िया कंदासीं। हैदराबाद में नारी सां छेड़छाड़ करण तां नौजवाननि जे ॿिनि ग्रुपनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें ॿिनि नारियुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हैदराबाद मां सलीम अला टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा। सलीम अला, हैदराबाद जे कहिड़े इलाइक़े में इहो वाक़ियो पेश आयो आहे? छा वाक़िए जो को केस वग़ैरह दाख़िल थी सघियो आहे? जी बिल्कुल, ये भिटाई नगर थाने जी हद आहे। कासिम चौक भरिसां हुते मुबैना तौर नारी खे छेड़ण सां नौजवाननि जे 2 ग्रुपनि में झेड़ो थियो आहे। औरतुनि समेत मजमूई तौर ते 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े में लतुनि मुकनि पत्थरनि जो ॿिए ते वसकारो कयो वियो। इलाइक़े में ख़ौफ़, पुलिस केतिरनि ई नौजवाननि खे गिरफ़्तार बि कयो आहे। हैदराबाद जो इलाइक़ो आहे कासिम चौक, हुते हिकु नारी खे छेड़ण सां नौजवाननि जे 2 ग्रुपनि में झेड़ो थियो आहे। जहिड़े दौरान हिक ॿिए ते लतुनि मुकनि ऐं पत्थरनि सां हमिलो कयो वियो। झेड़े दौरान हिक ॿिए जी गाॾियुनि खे पिणु नुक़सानु पहुचायो वियो आहे। नौजवान जे झेड़े सबबु इलाइक़े में ख़ौफ़ पिणु पकड़ियो आहे। पुलिस इतला ते पहुची केतिरा ई जेके नौजवाननि खे हिरासत में वरितो आहे। जी सलीम अला, जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।